राणो भायो रांद मूमल खे चयो राणो भायो रांद वञो विड़ राई जीअं वर विॾूणो ईअं जी पर पुॼतो पांद जीअं है भॻई हे कांद सोढो साईं जे घणो। मूमल जे बैत सां लतीफ़ साईं जे बैत सां तव्हां सभिनी खे सलाम। ऐं साईं अॼु नूर मोहम्मद सां सभिनी खां पहिरीं पहुतो आहे। साईं नूर मोहम्मद साहिबु तव्हांजी महिरबानी ऐं सॼी मचारी खे तव्हीं सलाम चइजो। लतीफ़ जी जेका बि मजलिस आहे, जेके बि लतीफ़ जा पंधेड़ा ईंदा उन्हनि सभिनी खे असीं भली का त चई था छॾियूं। अॼु वञी फ़क़ीर जे आसन ते वेठा आहियूं, उते असांजो साईं महिमान कराची त साईं जो नालो छा आहे असां ऐं तव्हां ॾिसो अधी साहिदा बि अची वई हली ऐं ॿिया इलाही महिरबान दोस्त आहिनि, उन्हनि जे असीं इंतज़ार में आहियूं। बाक़ी छा हले पियो, छा वहे वापिरे पियो, असां त अॼुकल्ह आहियूं झंग में हेॾा, असां त रुॻो टीवियूं था ॾिसूं। पोइ इहो आहे त मोबाइल खे रखंदा आहियूं रुॻो हिन कलाक जे लाइ जहिड़ो, त जीअं हीउ कलाकु जेको आहे सो इहो पोइ इन में चार्ज हुजे, हुन में बैलेंस बि हुजे त जीअं घटि में घटि जो आहे तव्हांखे सलाम करे सघिजे ऐं हीअ लतीफ़ जा 4 बैत पढ़ी सघिजनि कि 4 ख़ुदा खां इंटरव्यू वठिजे, पोइ ख़ुदा जूं 4 क़ुर जूं आयतूं पढ़ी वठिजनि कि हीअ सॼो हेॾो जहान आहे ख़ुदा जो। पोइ 4 चङा माण्हू हूंदा, उन जूं बि 4 चङियूं ॻाल्हियूं जेके असां जेके दर्द जो दरमान थियूं त उहे बि पढ़ंदासीं। पर अॼु अचो जेको आहे सो पाण हंजनि ऐं कंगनि जा जेका बैत था पढ़ूं। लतीफ़ इंसान खे कीअं जेको आहे सो हंजनि ऐं कंगनि में जेको आहे सो पेश थो करे, उहो माण्हू जा हिकिड़ा किरदार हिकिड़ा ठाहे थो। उन में हिकिड़ा हंजणा आहिनि जेके हलिया विया, अलाए केतिरा माण्हू वॾा माण्हू सुठा माण्हू हिन दुनिया में आया आहिनि पर सभु हलिया विया आहिनि। ऐं ज़िंदगी जो सफ़र आहे, अदम में माण्हू सभु गॾु आहिनि, इहे अदम खां अॻु में रूहनि में बि इंसानु गॾु आहे। पोइ हिन हयाती में त पोइ ई अलाह साईं अख़्तियार थो ॾे इंसान खे, हीअ दुनिया थो ॾे, हीअ मुंदूं, हीअ मौसमूं, हीअ सिज चंड तारा थो ॾे। समाज आहे सो उन माण्हुनि खे ठाहिणो आहे, पाण ख़ुदा जे कानून मुताबिक़ ठाहींदा। ख़ुदा चवे थो जेकॾहिं मुंहिंजे कानून ते हलंदा त ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, तव्हांखे न कंहिंजो को डपु थींदो, न तव्हांखे का ग़लती थींदी। पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजे हुकुम ते नथा हलो, चङियुनि ॻाल्हियुनि ते नथा हलो, पोइ तव्हांजो इहो असरु थींदो सुम्म ला यमूत वला यहया, न को पोइ तव्हीं जी सघंदो, न को तव्हीं मरी सघंदो। इनखे छा चइबो आहे? कोमा इनखे चइबो आहे। जॾहिं माण्हू यासीनूं पढ़ंदा आहिनि, हाणे त ही यूरोप में मारियो था छॾनि, इहे हथ सां जेको आहे सो वेंटिलेटर लाइन सां माण्हू गुज़ारियो वञे माण्हू। असुल ॻाल्हि आहे त असां जेको आहे सो ही लतीफ़ साईं जेके मयार ठाहिया आहिनि इंसान जा, ऐं ख़ुदा जेके मयार ठाहिया आहिनि इंसान जे हिन समाज जे लाइ, उन में आऊं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां जेको असीं नाजाइज़ फ़ाइदो वठूं था, हीअ ख़ुदा ही हिकिड़ी महिरबानी असां ते न करे हा, असांखे अख़्तियार न ॾे हा। इन जानवरनि ऐं वणनि वांगुरु असां बि ईअं पिया हलूं हा जीअं हू हलनि पिया। इहो जेको सजदो जेको करायूं मलाइकनि खां, इहा ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंजे करे इंसान खे जेको आहे अख़्तियार मिलियो आहे। पर असीं चऊं था त इंसान उहा आदम वारी जेका ॾाॾे आदम वारी जेका फुरिजी वियल जेका जन्नत आहे उहा वापसि करे ॾेखारे। हीअ जेका धरती आहे न, धरती ते जन्नत ठाहे ॾेखारी। लतीफ़ साईं त चयो त विया उॾामी हंजड़ा। मेरा यार एजाज बि आ गया, ऐं साईं खावर कबूलाई बि अची वियो हलियो, इलाही दोस्त आहिनि। ऐं उन में इहो त असां माण्हुनि खे जेको आहे सो ॻणींदा न आहियूं त केतिरा माण्हू था अचनि।
असीं तोड़ियूं था माण्हू खे, तव्हीं सभु वॾा माण्हू आहियो, हिकिड़ो माण्हू 2 लखनि जे बराबरि। जीअं विया उॾामी हंजड़ा ही विछड़ियो खां वॾर, जीअं साथियुनि छॾिया सैद चए, जीअं साथियुनि छॾिया सैद चए सुका सभई सर, जीअं छाऊं मारे छलर घंगर घारे ॾींहड़ा, जीअं अलाह आणी हंजड़ा। इहे अची वियो न, कासिम मीरजा त अची वियो हलियो, हीअ अलबसी अची वियो हलियो। हंजड़ा माना हंज जेको आहे सो ॾाढो ईअं सम्झो को फज़ीलत वारो पखी थींदो आहे, को सुहिणो बि थींदो आहे, ख़ूबसूरत बि थींदो आहे, पर अॿड़ो ॾुॿड़ो हूंदो आहे। ऐं हुनजो जेको आहे सो मयार इहो आहे, उहो छाजे करे हुनजी, छो त हू जेको आहे उहो सिप जे पेट में जेको मोती जेको ठहंदो आहे, जेको लाल जेको ठहंदो आहे, उहो खाईंदो आहे। हीउ किन किचिरो कोन खाए, हीउ जेको आहे सो मच्छी बि कोन खाए, चिलड़ में चक कोन हणे। हीअ ॾिसो नी नंढड़ी धीउ, हीअ 5 सालनि जी हूंदी त बि चवंदी आऊं बाबा ते कुल्हे ते चढ़ा। हाणे उहे हींअर यूनिवर्सिटी में बि अची वियूं आहिनि, पढ़नि बि पियूं, ऐं पंहिंजी ज़िंदगी में जेको आहे सो पंहिंजे सुठनि साथियुनि सां बि गॾु आहिनि। मरियम अली ॿई अची विया हलिया, ऐं अलबस्ती बि असां सां गॾु बि वेठो आहे। चए अलाह आणी हंजड़ा वगर वाह वारे, चए सूर मरां सैद चए ॾील विधो ॾारे, चए सूर मरां सैद चए ॾील विधो ॾारे, चए मोहबत मच ॿारे, चए मोहबत मच ॿारे झोरी पाण झीणो कयो, चए ॿघा विया ॿुॾी, चए ॿघा हिन में माना विछोड़े जो अहसासु आहे, ॿियो हुन में ॾुख आहे, ॿियो हुन में किरदारु आहे। हाणे उहो तव्हीं पाण सभु सम्झू माण्हू आहियो, ॾाह माण्हू आहियो, त सभु इहे ॻाल्हियूं तव्हीं सम्झो था। ऐं आउं सम्झां थो न मुसलसिल पाणी जेको 6 महीननि खां जेको लतीफ़ साईं पढ़ियो आहे, जिन माण्हुनि असां सां जेको सांदा जेके गॾु रहिया आहिनि, उन लतीफ़ साईं जी ॿोली ॿुधी आहे, ऐं जेकॾहिं उहे कुझु हीअं सां लफ़्ज़ हंडाया हूंदा त हाणे रिसालो आसान थी पियो हूंदो। असीं इहो था चाहियूं हिन रिसाले खे आसान करियूं, अहिड़ो आसान करियूं जो सभई माण्हू आलिम थी पवनि। हीअ पुठियां केॾो ख़ूबसूरत मंज़र आहे, हीअ राति आहे, पुठियां वण आहिनि, उहे वीचारा पिया था नचनि पिया था, जेको आहे हवाऊं ॾियनि असांखे, ऐं इहे एतिरा महिरबानी असांजे जेको असां अॻियां वेठा आहिनि। ऐं अलाए कासिम असांजी न्याणी अलाए कीअं थी तो असांखे ॿुधायो कोन, असीं दुआऊं पिया करियूं ख़ुदा करे सभई सॼे जग जहान जा, असीं चऊं था सॼण दुश्मन जो ख़ैरु। हीअ जेके दुश्मन आहिनि उहे दुश्मन बि ज़माने कया आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हीं उहे माण्हू आहियो, उन माण्हू जा पैरोकार आहियो, उन माण्हू जे फ़िलसफ़े जी जंहिंजी ॻाल्हि था करियो, उहो चवे थो त चङनि सां चङा आहियूं ईअं तव्हां सभु को हो, चङनि सां चङा आहियूं ईअं तव्हां सभु को हो, पर तोजी करे न को बुछनि साण भलायूं। हीअ जेके रहिजी वियल जेके माण्हू आहिनि, पोइ उन्हनि ते अलाए कहिड़ा नाला पइजी विया हलिया, अलाए कहिड़ा उन्हनि माण्हुनि ते तारफ़ पइजी विया हलिया, उहे माण्हू मुंहुं खणण जहिड़ा न रहिया आहिनि। पर उन में हुननि जो ॾोह न आहे, जेके तव्हां पेरा खणंदो, जंहिं मुल्क में जंहिं समाज में तव्हांजा हुकुमरान ॾोही हुजनि, तव्हांजा इहे वॾा जेके नाले वारा जेके माण्हू आहिनि, अलाए उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा तव्हां लक़ब था ॾियो, मशाइख़ था चओ, पीर था चओ, आलिम था चओ, हीअ प्रोफेसर था चओ, अदीब था चओ, ॾिसो त सॼो ॾींहुं जेको आहे दंगल लॻो पियो आहे। चए थो तुंहिंजी अखि ख़राबु आहे, हू चए थो न तुंहिंजो नकु ख़राबु आहे, हू चए थो तूं नंढिड़ो आहे, हू चए थो तूं जेको आहे नंढिड़ो आहे। माना हीअ असीं पहुता किथे आहियूं, हीअ असांजो जेको समाज आहे उहो किथे पहुचे। अलाह रहम कंदो कासिम, असांजी न्याणी आहे, हुनखे अलाह हथु सॼो ॾींदो ऐं उहा जेको आहे ठीकु थींदी। ऐं असीं इहा ई ॻाल्हि था करियूं त असांखे हीउ जेको लतीफ़ साईं जेको इल्मु असांखे जेको ॾेई वियो आहे, हीअ असांजा हेॾा ॾाह, हेॾा असांजा अदीब, हेॾा असांजा आलिम, हेॾा असांजा शाइर, केॾो उन्हनि ते ख़र्चु थियो आहे, अबे अमा जो बि उन्हनि ते ख़र्चु थियो हूंदो। पोइ अलाह साईं खे त हे माण्हू मञनि ई कोन, उनखे छॾूं था। कुदरत जो केॾो ख़र्चु थियो आहे,
ही केतिरो चंड उभरियो आहे असांजे मथां, केतिरी हिन चांदोकी छटी आहे। ही कॾहिं खां वठी ही जेको आहे सो सिज अचे पियो, ही जेको आहे गर्मी बि असांखे ॾिए पियो, रोशनी बि असांखे ॾिए पियो। ही मुंदूं, ही मौसमूं, ही वाह, ही दरिया, ही जबल, ही कंहिंजा आहिनि? हींअर त कब्ज़ो करे विया हलिया, स्टेटूं कब्ज़ो करे वियूं, वॾेरा कब्ज़ा करे विया हलिया, दहशतगर्द कब्ज़ो करे विया हलिया। पर ही क़ुर वारो ख़ुदा चवे थो इहो मुंहिंजी मिल्कियत आहे, मुंहिंजी मिल्कियत आहे। माना हे सभु माण्हू मुंहिंजा आहिनि। इन्हनि सभिनी माण्हुनि जी गॾियल मिल्कियत आहे। इन ते कब्ज़े करण जो कंहिंखे बि अख़्तियार कोन्हे। ऐं ॾाढो ख़ूबसूरत मिसाल ॾिए थो ख़ुदा हिन पंहिंजे दुनिया जे लाइ, धरती जे लाइ। ख़ुदा चवे थो त हीअ जेका दुनिया आहे, हीअ जेका धरती आहे, मुंहिंजी ॾाची आहे। ऐं उन ॾाची खे संभालियो, उन ॾाची खे खारायो, प्यारियो, उनखे चारियो उनखे। ऐं पोइ इहा जेका ॾाची आहे, इहा जेका धरती आहे, जेका माउ आहे तव्हांजी, इहा सुभाणे तव्हांखे ॿचड़ा बि ॾींदी। उहे वॾा थींदा, उहे गौरा, उहे टोॾा, उहे मया मतारा, उन्हनि ते चढ़िजो बि उन्हनि ते। ॿार ढोइण जे लाइ बि जेका तव्हांजी मदद कंदा इहे जेके उठ। ऐं उनखां पोइ जेकॾहिं पोढ़ा थी वञनि त कुई खाइजो। असीं बि अॼु फ़क़ीर जे हुआसीं, ॿनी ते हुआसीं, हुते पे जेको आहे हुते ख़्याल बि पचायासीं, हुते बि छंकारूं बि जेको आहे कयोसीं। त अॻे छा हूंदो कि माण्हू हिक ॿिए खे खायो छॾींदा हुआ। हा, नई मक़सद असीं वेठा आहियूं हींअर जेको आहे सो काहू जे शहर में वेठा आहियूं। ऐं काहू खे ॿियो फ़क़ीर कहिड़ो चवंदा? हा, ढली। कासिम खे ख़बर आहे त ढली सॾींदा हुआ मीरपुर खां। मीर त आया कल्ह, हे पुराणो नालो हुनजो काहू। हींअर काहू जो दड़ो आहे, उनजी माण्हू मिटी खोटे कढी विया हलिया। हाणे उहो मिटी बि कोन्हे का हुनजी, आउं सम्झां थो हींअर। पर उहो काहू जो दड़ो आहे, आउं सम्झां थो पुराणी जेका शादी पली जेका आहे उन नई जे विच में आहे न, आउं सम्झां। हा, त हाणे असां बि ॾिसूं पिया, पर असां त सभिनी खे ॿाहूं ॿधी सघूं था। असीं इहा ॻाल्हि ॿुधाए सघूं था त तव्हां वटि वक़्तु कोन्हे। हीअ जेकर अॼु बि तव्हां जेके फज़ूलियात मां भाकुर न कढियो, अॼु बि जेकर अजायूं जेके ॻाल्हियूं, अजाया जेके कम आहिनि, जेके इन्हनि में तव्हां हथ न कढियो, असीं अहिड़े कंहिं वञी ओड़ा में किरंदासीं त तव्हां सोचे बि कोन था सघो। हींअर असीं ग़ुलामी जे कहिड़नि हदनि में वञी पहुता आहियूं। हींअर असीं जेको आहे केॾा महफ़ूज़ आहियूं। ॻाल्हियूं असीं एॾियूं वॾियूं था करियूं, ईअं थो लॻे ॼण सुभाणे असीं जेको आहे सो तख़्त जेको आहे सो ईअं ताराज करे छॾींदासीं, छट पटनि ते हणी छॾींदासीं। असीं माण्हू जेके हीअ ॻाल्हियूं था करियूं, इहे ॼण त असीं ख़ुदिकशियूं था करियूं। असांखे ॼण न को पंहिंजी हयाती प्यारी आहे, न को असांखे बचा असांखे प्यारा आहे, न को असांखे ज़िंदगी असांखे प्यारी। छो जो तव्हांजे हुकुमरान ज़िंदगी जो हिकिड़ो ई वञी लोगो छॾियो आहे, हिकिड़ो ई रस्तो वञी छॾियो आहे त तव्हां उहे माण्हू जी सघनि था जेके माण्हू चठ में खाइण जे लाइ तयारु थिए। ऐं असीं हुनखे जीअं चऊं तीअं कनि। हू जेके राति खे ॾींहुं चवनि, ॾींहं खे राति चवनि त ठीकु आहे, न त असीं हुननि खे माराए छॾींदासीं उन्हनि। हाणे असांखे हींअर जेको आहे माण्हुनि खे रस्ता ॾियणु खपंदा हुआ, वाटूं वीह थियूं, को ॼाण के ई विया। असांखे हींअर जेको आहे अॻुवाणी खपंदी हुई, असांखे सुठा सियासी वर्कर खपंदा हुआ, सुठा सियासी लीडर असांखे खपंदा हुआ। इहे सभई जेके नौकर माण्हू जेके आहिनि, इहे नौकर पाण बि ॾाढा तंग आहिनि ऐं इन्हनि नौकरनि बि ॾाढो तंग कयो आहे। असीं चऊं था त नवां माण्हू ठाहियो। माना तव्हां ईअं था सम्झो त इहे माण्हू जेके 4 अदीब, 4 शाइर ऐं 4 सियासतदान इहे ठहिया आहिनि, इहे न हूंदा असीं गुज़ारे वेंदासीं। सिंध जेका असांजी बग़ैर खणी वेंदा आहिनि। अलाए केतिरा आया, केतिरा विया, केरु कोन रहंदो। असीं चऊं था जेकॾहिं तव्हांखे वाक़ई जेकॾहिं तव्हां सम्झो था, जेकर तव्हां संजीदा जेकॾहिं तव्हां आहियो, त तव्हीं हर को माण्हू छाती ते हथु हणे, हर को पंहिंजो पाण खां पुछे त आउं छा आहियां। जेके तव्हीं बहितर आहियो, तव्हीं बिस्मिल्लाह कयो, इंतज़ारु न करियो। छो ससी चयो न, हेखलियाई हेल पूरी दसि पुनूअ ते, जे हेखलियाई हाण पूरी दसि पुनूअ ते, कंहिं पर रुली छुली छपरे, कंहिं पर लाहियां कान। जे आहियां घणो अॼाण,
माना हरू भरू तव्हां डिग्रियूं हुजनि, तव्हां वटि वॾा के पढ़ियल हुजो, हीअ जॾहिं माण्हू जे मथे ते ईंदी आहे तॾहिं पोइ अॼाण माण्हू जॾहिं मैदान ते निकिरी पवंदो त ॼाण अची वेंदी आहे। चई आहियां घणो अॼाण पर सूर पिया जा साण मूं, पीउ जो सूर आहे उहो पाणे मूंखे रस्तो ॾेखारींदो, पाणे मूंखे दग ॾेखारींदो ऐं आउं जेको आहे पीउ खे पहुची वेंदो। तंहिंजे करे असीं त रुॻो असां न अदबी संगत खे अदबी संगत असीं हुनजा पैदावार आहियूं। ऐं असांजे ज़माने में जेका अदबी संगत हुई उन में सभई माण्हू वेठा हूंदा हुआ। अदबी संगत में मौली साहब वेठा हूंदा हुआ, पीर साहब वेठा हूंदा हुआ ऐं वॾेरा वेठा हूंदा। ऐं बदीन में अदबी संगत थींदी मुंहिंजे ऑफिस में हुई, नेशनल सर्विस सेंटर में उहा ऑफिस टाइम ख़तमु थियण खां पोइ वरी जेको आहे उहो ॼण अवामी तहरीक जी ऑफिस बि हूंदी हुई, अदबी संगत जी मीटिंग बि हूंदी हुई ऐं सगा जी ऑफिस बि हूंदी हुई। उहो सगा जो पहिरियों लोगो अञा मूं बीए कोन कई हुई, लोगो मूं ठाहियो सगा जो उते वेही। त असीं ॻाल्हि था करियूं त हींअर ॾाढो सुठो फॉर्म हुयो, हाणे उन ते बि जेका कब्ज़ो करे विया आहिनि, कि कामोरा कब्ज़ो करे विया आहिनि, अदबी वॾेरा कब्ज़ो करे विया आहिनि ऐं असां बि उन्हनि जा नौकर आहियूं। असीं बि कॾहिं वञी उनजी पांजारी में वेंदासीं, पर असीं उनखे मिंथूं असीं कंदासीं, ईअं न करियो, हंज थियो। हीअ उहे हंज थियो जेका लतीफ़ सां चयो त ॿगा विया ॿुॾी, चई लखे लहरियुनि विच में। कासिम लतीफ़ थो चए त ॿगा विया ॿुॾी लखे लहरियुनि विच में, चई साणा थिया सैद चए, साणा थिया सैद चए चिल कंधे कुॾी, चए उथिया कीन उॾी काहे पिया कुन में। हीअ त सिधो सो तव्हां सां ॻाल्हाए, हीअ सिधो सो असां सां ॻाल्हाए थो त भई करियो छा तव्हां, तव्हीं था सम्झो हाणे तव्हां वॾो को दादागीर आहे कोन, ऐं तव्हां इहे आसमान सां तारा लाहींदा, तव्हां ई सिंध खे जेको आहे ख़ुशहाल बनाईंदा ऐं तव्हां ते जेको आहे इल्म जो अदब जो जेको आहे चंद झुले थो। लतीफ़ चए थो ॾाहा थियो, उथिया कीन उॾी, वॾियूं ॻाल्हियूं कयूं, माउ जूं ॻाल्हियूं कयूं, लेननि जूं ॻाल्हियूं कयूं, एंगल्स जूं ॻाल्हियूं कयूं, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं। ऐं असांजे जेको आहे सिंध जो जेको आहे ईमानदार जेको आहे वर्कर, न रुॻो उन्हनि पंहिंजा घर छॾिया, उन्हनि जा पंहिंजा ॿचा ॿार छॾिया, पर उन्हनि पंहिंजा जेके कूड़ा सचा जेके मज़हब हुआ उहे बि छॾे ॾिना, उन्हनि ख़ुदा बि उन्हनि छॾे ॾिनो ऐं उन्हनि खे ख़ुदा बनाए छॾियो। माना हिकिड़े जेको आहे पीर मां निकिता वरी ॿियनि पीरनि जे जेको आहे वञी पेरनि में वञी पिया। हीअ जेको असांजो जेको सियासी जेको कल्चर आहे, जेको कामोर को जेको कल्चर आहे, उहो ईअं सम्झो त बादशाह जो कल्चर आहे। ऐं हिते सभई जेके माण्हू जेके आहिनि उहो हर माण्हू चाहे थो तव्हां वॾेरो थिया। हाणे तव्हां अंदाज़ो करो त दुनिया हले कीअं तव्हांजी, को बि माण्हू ग़ुलाम नथो थियणु चाहे, न को केरु ग़ुलाम हुअणु खपे, पर हर को माण्हू वॾो माण्हू थियणु चाहे थो, वॾेरो थियणु चाहे थो, इन ते कंहिंखे बि इख़्तिलाफ़ कोन्हे। छो? असीं चऊं था त बाबा बैलेंस करियो, सभई माण्हू बराबरि हुजो, सभिनी माण्हुनि जूं जेके बुनियादी जेके घुरिजूं आहिनि उहे सभिनी माण्हुनि जूं पूरियूं थियणु खपनि सभिनी जूं, ऐं सभई भाइर हुजूं, सभई दोस्त हुजूं, अहिड़ो छो को माहौल छो नथो जुड़े। हाणे हीअ बाबा जंगियूं वंगियूं ख़तमु थी वियूं आहिनि, हीअ जेको हथियारनि जूं जंगियूं, न को हीअ जेको आहे सो ही दवाउनि जूं जंगियूं, न को हीरोइन ॿीरोइन। हाणे माण्हू हीअ अजायो जेको आहे सो फज़ूल जंगियुनि में हाणे माण्हू फासण नथा चाहिनि हाणे माण्हू, ऐं न को फासो। हाणे अचो ॾिसूं त लतीफ़ साईं कीअं जेको आहे तव्हांखे असांखे कीअं जेको आहे असांखे जेको आहे रहनुमाई थो ॾिए, कीअं असांखे हिन पखियुनि मथां असांखे सेखारे थो। चए हंज हुअड़ा गॾु सगर साथ सर में, चए हंज हुअड़ा गॾु, चए सगर साथ सर में, चए कोड़े कांगेरनि, चए कोड़े कांगेरनि लाथा अची लॾ, चए हंजनि वराए हॾ कढिया पिठूं पातार मां, चए हंध जेके हुआ उहे ई पातार में विया, ऐं पातार में विया ऐं पातार मथां जेको आहे उतां उहे जेके सिपियूं जेके हुयूं हिननि जे लाइ उहो मोती जेके ॼणियो वेठो हुयूं, सांझो वेठो हुयो जेको आहे पंहिंजे पेट में, पोइ उतां विया हुए जेको आहे उन सिपनि खे खणी आया,
उहे अची जेको आहे उन्हनि मोती अची उन्हनि खाधा। चई हंजनि वारा आहे हद, चई कढियाऊं पातार मां, चई कढिया पिठू पातार मां। पिठू माना ज़रड़ा। उहो मोटू तव्हां ॾिठा हूंदा अलाए कोन फिल्मनि में त ॾेखारीनि था तव्हां, त ॾाढा जेको आहे सोढ़ा था थियनि उहे। चई साऊ सर छॾे विया। चई जेके ॾाहा जेके हुआ, जेके साऊ हुआ, जेके सम्झदार हुआ, चई उहे सर छॾे विया। उन्हनि ॾिठो त भाई हीअ ॻाल्हि जेका त ख़राबु थी वई हली, हीअ जेके तव्हांजा सर जेके आहिनि उहे ख़राबु थी विया, हीअ तव्हांजो ढंढूं ख़राबु थी वियूं, हीअ तव्हांजो माहौल ख़राबु थी वियो हलियो। ऐं लाज़मी आहे त माण्हू जिते न रही सघंदो उतां माण्हू भॼंदो। चए थो साऊ सर छॾे विया साथ न्याऊं साण। पोइ जेके हुन जा बचड़ा हुआ, जेका हुननि जी सगल साथ हुई, उनखे बि जेको आहे पाण सां गॾु सलाड़िया उन्हनि सां। चई मोती माणिक चुणी विया। चई मोती माणिक चुणी विया पाणियत खणी पाण। पाणियत वरी ॿिया हिकिड़ा ॾाढा ख़ूबसूरत जेको आहे मोती थींदा आहिनि, उनजे अंदरि में वरी पाणी थींदो आहे, पारे वांगुरु जेको आहे ॾिसण में ईंदो आहे। चई मोती माणिक चुणी विया, चई पाणियत खणी पाण, चई कंग उन ई काण मथो हाणे मेरान। चई उहो कंग जे वस जी ॻाल्हि ई कान्हे का। चई कंग खे हंज थियणो पवंदो, पर कंग हंज आहे। पर माण्हू में तब्दील थियण जूं, माण्हू में चेंज थियण जूं जेके सलाहियतूं जेके आहिनि, उहे जेके कुदरत रखियूं आहिनि, ऐं सम्झां थो इन खां वधीक ॿियो इंसान जा जेको इनाम आहे कोन। अॻे माण्हू गारनि में रहंदो, टिणनि में रहंदो, इवन पाड़ू खाईंदो, वण जा मेवा खाईंदो। हाणे उहो माण्हू आउं सम्झां थो त हींअर जेको आहे गारनि में कोन थो रहे, पर अहिड़नि घरनि में थो रहे जिन में अंदरां जेको आहे जेको आहे कुंडी ॾेई वेही रहियो आहे। हाणे वेठो थो घोड़ा करे मूंसां ज़ुल्म। तरक़ी तमामु घणी थी आहे, हीउ फीथो तमामु तेज़ फिरे थो, पर फीथे जी रफ़्तार सां जेको आहे माण्हुनि जी तरक़ी न ॻणबी आहे। माण्हुनि जी तरक़ी ॻणबी आहे त माण्हू महज़ब केॾो थियो आहे, माण्हू ॾातार केॾो थियो आहे, माण्हू सखी केॾो थियो आहे, माण्हू सचार केॾो थियो आहे, ॾाहो ऐं बहादुर केॾो थियो आहे। जेकॾहिं इहे शयूं जेकॾहिं माण्हू में न आहिनि, बाक़ी जेकॾहिं गाॾियूं थी वियूं, हर पुट खे गाॾी वठी ॾियो, हर पुट खे बंगलो ठाहे ॾियो, पर उहो पुटु जेको आहे इंतज़ार में आहे त बाबा वञे कॾहिं थो। हू तव्हांजे अकाउंट में अखियूं विझी वेठा आहिनि, त पोइ अहिड़नि पुटनि ॾियण मथां फ़ाइदो कहिड़ो। उनखां बहितर आहे कि मिस्किन जे ॿार खे जेको पढ़ाइजे हा, सुभाणे घटि में घटि सलमान खान वांगुरु तव्हांखे जेको आहे सलाम त करे हा। घटि में हीअ तव्हांजी जेका ज़िंदगी ॾाढी ख़तरनाक मोड़ तां गुज़रे पई। ऐं जेको आइसोलेशन जेका आहे माण्हू जेका माण्हू जी जेका बेरुखी आहे, पोइ उनखे असीं को ॿिया इलाही ॾुखिया नाला आहिनि, असीं उहे कोन था ॾियूं, त ॾाढो असीं एतिराम था कयूं। असीं चऊं था को बि हिन लतीफ़ जे महफ़िल मंझां, लतीफ़ जे को माण्हू असांखां कावड़ न, हूअं ई असां वटि थोरा माण्हू था अचनि, छो त असां वटां हीअ कूड़ ॻाल्हाए कोन थियणी, जज़्बाती ॻाल्हियूं असीं कोन करियूं, हीअ शब्दबाज़ माण्हुनि खे कोन ॾेखारियूं। हीअ असांजो सफ़र ॾाढो ॾुखियो सफ़र आहे। उन में असीं चवंदा जेके बाक़ी बचा पंज, हींअर बि पंजनि जो अघु मुंहिंजा अखियां बीठो, अखि बि बीठी आहे, ऐं इहो मूं ईअं पंहिंजे तरफ़ां न बीठो बि पंजनि जो अखर आहे। ऐं हर जेको आहे पंजनि माण्हुनि मंझां हर माण्हू हिकिड़ो माण्हू लखनि खां वॾो, छो त माण्हू क़ुर में ख़ुदा फरमाए थो त छा इहे जेके अणपढ़िया माण्हू ऐं जाहिल माण्हू, इहे पढ़ियल माण्हू, छा इहे सभु बराबरि आहिनि? छा इहे जेको अंधो माण्हू आहे ऐं ॿियो सॼो माण्हू, इहे ॿई बराबरि आहिनि? उन्हनि माण्हुनि जा जेके बुनियादी जेके हक़ आहिनि, उहे पंहिंजी जाइ ते उन्हनि खे मानी बि मिलंदी, उन्हनि खे धरती बि मिलंदी, घर बि मिलंदो उन में, पर स्टेटस उन माण्हू खे मिलंदो जंहिं माण्हू में इल्मु हूंदो, जंहिं माण्हू में सलाहियतूं हूंदियूं, जेको हुकूमतूं। हाणे ॾिसो न, असां उहो मयार ठाहे छॾियो आहे, ॿ जंहिंजा घणा माण्हू हुजनि उनखे हुकूमत ॾेई छॾियो, पोइ 4 सालनि लाइ बि तव्हांखे लुणे, पोइ 4 सालनि लाइ तव्हांखे जेको आहे लताड़े तव्हांखे। पर क़ुर चवे थो त जेको अहल माण्हू हुजे उनखे मीनो ॾियो, उनखे कमु ॾियो, ॿुधायो भाई हे कमु तोखे करणा आहिनि, जेको अॻियां अचिणो हुजे उहो अचे। भाई हे असांजो ही घर आहे हिकिड़ो, उनमें घर बि तोखे ठाहिणो आहे, घर जी हिफ़ाज़त बि तोखे करणी आहे, ऐं उन खां पोइ जेके घर में जेके ॿार बच्चा जेके रहनि था, ॿारनि बच्चनि खे बि तोखे संभालणो आहे। इन्हनि जी जेका असां पढ़ाई जो इन जो ज़िम्मो बि तो ते आहे,
इन जी सिहत जो ज़िमो बि उते आहे हिन जो। हाणे इहो ज़िमो आहे तव्हां ते। हाणे इहो आहे हिकिड़े घर जो, घर जो जेको वॾो आहे, जेको बाबो आहे, उनखे छा नथो करिणो पए। हीउ ॾिठो न ख़ुदा जो जेको हुकूमत जे लाइ जेको कॉन्सेप्ट आहे, कहिड़ो ॾुखियो आहे, जेको असांखे सम्झ में कोन थो अचे। हीअ जेके इस्लामी हुकूमतुनि जूं ॻाल्हियूं था कनि, जेको सॼो ॾींहुं चरिया थी पिया आहिनि, हीअ मदीने जे हुकूमतुनि जूं ॻाल्हियूं था कनि, इनखे इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। लेकिन इहे क़ुर जे हिन जेकॾहिं उसूल ऐं कानून ते हलनि त इन्हनि खे इस्तीफ़ा ॾियणी पवंदी। हीउ तव्हांजे अहलियत जो जेको आहे सो मयार इहो आहे त तव्हांजा घणा माण्हू आहिनि। न अहिड़ो गुंडो आहे, हिकिड़ो बदमाश आहे, उहो माण्हुनि खे मारे थो, माण्हुनि खां डिॼनि था। वॾेरो आहे, सरमाएदार आहे, उहो माण्हुनि खे ख़रीद थो करे। पोइ हुन घणा माण्हू आहिनि, उहो चूंडिजी थो अचे त उहो चङो माण्हू थी वियो। जेके चङो माण्हू हुजे हा त हीअं तव्हांजी हीअ सूरताल न हुजे हा। हीअ तव्हांजो जेके असेंबलियूं जेके आहिनि त उहे हथ मथे करे वेठो आहिनि, उहो कमदारी जो किरदारु अदा कनि। जंहिंजे करे तव्हांखे नई अॻुवाणी खपे। तव्हांखे ख़ुदा चवे थो त अहलियत जे बुनियाद ते जेको बि अहल माण्हू हुजे, लाइक़ु माण्हू हुजे, पर उहो पाण छाती ते हथ हणी चवे त हा आऊं इन अहल आहियां, पोइ भले ॿियो बि अचे, टियों बि अचे, भले भले जेतिरा चङा माण्हू हुजनि, उन्हनि जो मक़सदु कहिड़ो हुजे, घर खे हलाइणो, घर खे समय। हिते इहो आहे त हिकिड़ो माण्हू अचे थो, पोइ उन में जेके अधु माण्हू वरी जेके हुनखे छॾे होॾां हलिया था अचनि थियो, त उहे हर पार्टी जा आहिनि, माना उहे इक़्तिदार जी पार्टी जा आहिनि। बाक़ी ॿिया जेके आहिनि उहे फैमिली पार्टी जा माण्हू आहिनि। हाणे हिकिड़ो जेको इक़्तिदार जी कुर्सी ते वेठो, ॿिया जेके लहंदा उहे वरी कुर्सी जे टंगुनि खे जेको आहे वठंदा। उहो 5 ई साल पिया गेलींदा हिक ॿिए खे। इहो कहिड़े क़िस्म जी जमहूरियत? जेके जमहूरियत खां 4 ॾींहं चङा ॾिठा हूंदा त ॾिठा हूंदा। हीअं जमहूरियत जेका आहे यूरोप में बि कोन्हे, उते बि हींअर बादशाहत आहे। कामरेडनि वटि बि जेको आहे बादशाहत आहे। उहो हर माण्हू जे मन में घोड़े जी टापोली आहे, हसनदास ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो नज़म हूंदो। ऐं हर माण्हू जे मन में घोड़े जी टापोली आहे, माना ॼणु माण्हू जेको आहे घोड़े वांगुरु डोड़े थो पियो। पर आउं चवंदो त हर माण्हू जे मन में ॼणु उठियो पुटु वेठो आहे, माना अकुलु आहे कोन, या त ईअं सम्झो जेको आहे थोरो ख़तरनाक जेको आहे माण्हू वेठो आहे, माण्हू जे अंदर में वॾेरो वेठो आहे। अञा माना हर माण्हू चाहे थो बादशाह थिए, पर हीअ अचो थियनि माण्हुनि जा मयार पढ़ो। हीउ तव्हांजो अणपढ़ियो जेको शाइर कंहिं मदरसे में कोन पढ़ियो, कंहिं मुले मुलाणे वटि कोन पढ़ियो। हीअ सॼी जेका काइनात आहे जेको आहे उनखे हुन छाणियो, हिन तव्हांजी सॼी धरती खे छाणियो तव्हांखे। ऐं हीअ जेको आहे सॼी जेको आहे उनजो जेको रस जेको कढी तव्हांखे माण्हू ॾिनो। ऐं 1000 साल जो सफ़र हिन 63 सालनि में कयो आहे। हीअ त अञा ताईं जहिड़ो हुजे हा हीउ माण्हू। हीउ छो ही माण्हू हलियो वियो, हेॾो इल्मु ॾींदड़ माण्हू? छा हीअं लतीफ़ कोन्हे? तव्हां सभु लतीफ़ आहियो। लतीफ़ त चए त साऊ सर छॾे विया, साऊ सर छॾे विया, साथ नियाऊं साण जे मोती माणिक चुणी विया। जे मोती माणिक चुणी विया, जे पाणट खणी पाण, जे कंग उन ई काण मथो हण मेराण में, जे लमन जित लहन। लतीफ़ चयो लमन जित लहन, जे उतां ई उॾामण ॾाखड़ो। जे ही जिते जेको आहे सो लहनि था, जेको हिननि जो माना एंट्री जो जेको हिननि जो जेको रस्तो जेको आहे, जे उते रुॻो ख़तरो आहे। जे लमन जित लहन, हाणे हू लमन था, माना हू लड़नि था हू, ऐं हाणे हुननि जो लहण जो वक़्तु अची वियो आहे। उतां ई उॾामण ॾाखड़ो, जे उतां जेको उॾामण ॾाढो ॾुखियो आहे। जे तोड़े सर सुकनि, जीअं भले उहो सर सुकी वञनि हलिया त पोइ पारेड़ी जोखो थिए, माना सबर जेको पोइ बि जेको आहे पारेड़ी मञा हुननि खे जेको आहे उहो ख़तरो आहे सदाईं जेको आहे। माना असांखे ॿुधाए थो त जेकॾहिं सर सुकी बि वञे, तव्हां सम्झो हाणे सर सुकी वियो आहे, उन करे हाणे हिते मारी हूंदो ई कोन। पर जीअं जेको आहे तव्हां उन पुराणे सर जी हुन मोहबत में अची जेको आहे त नथा आहियो, तीअं शिकारी खे बि उन सर सां मोहबत आहे, हुनजो गुज़ार उहो बि थी सघे थो अची नथो अचे। असां अहमद गादी तव्हां भली करे आया, मूंखे लॻे थो तव्हां वटि बिजली हूंदी कोन, ऐं बिजली हाणे आई आहे, तव्हां जेको आहे भली करे आया। ऐं तव्हांजा इहो अॼु क्लास ॿुधूं पिया, तव्हांजा लेक्चर ॿुधूं पिया, ॾाढो जेको आहे माण्हू मूंखे वणिया आहियो, ॾाढो माण्हू तव्हांजी तारीफ़ कनि था। ऐं असां सां ॾाढो जेको आहे ॿार हल्को थी पियो आहे। असीं सम्झो ईअं सभई जेके दोस्त आहिनि,
या अॼु असांजो यार पंहिंजो गुलाम रसूल उहो बि जेको आहे सो वॼाए वेठो हो जेको आहे सो मुल्क खे जेको आहे उहो बि लाइव आयो हो ऐं ॾाढियूं हुन भलियूं ॻाल्हियूं थिए कयूं। असीं चवंदा इहे भलियूं ॻाल्हियूं करियो, ऑनलाइन अचो ऐं सुठो माहौल ठाहियो। चए भेड़ा थियो भेण, चई भेड़ा थियो भुणनि सगर कयाऊं सरनि, चए कंगन खे कल हणी, चए हिरियो हंज चुणनि, चए खोटा थियो खुणनि, चिलड़ मझां चोंजाणी। हाणे ही बैत जेको मुंहिंजे अॻियां हींअर आयो आहे, इहो बैत अहिड़ो आहे जेको आउं सम्झां थो सभिनी खे यादि थियणु खपे। ऐं आउं बि कोशिशि कंदो आहियां, मूंखे बि यादि कोन थो थिए, तक़रीबन 13 खनि, ऐं ॻाइणनि खे इहे ॾाढा यादि हूंदा आहिनि। पोइ उहो वरी जेको आहे सो उन्हनि खे पंहिंजे जेको आहे सो मर्ज़ी सां हाणे उन बैत में लतीफ़ साईं हिकिड़ो दाइरो थो ॾिए, मोहम्मद कासिम थो ॿुधे ऐं पंहिंजो साईं असांजो अहमद गाज़ी ऐं मुंहिंजो जेको आहे सो माइट थो ॿुधे। उन में लतीफ़ हिकिड़ो दाइरो थो ॾिए, उन में असांखे दुनिया जा जेके मुख़्तलिफ़ जेके मुल्क आहिनि, माना लतीफ़ जी उन वक़्त जी जेका जाग्राफी जेका हुई उन ते हुनजी केतिरी दस्तरस हुई, जेका सियासी जेका हुनजी सोच बोझ हुई, छो उनजा इशारा ॾेई सघजनि था। त हिन को दफ़्तर त कोन लिखिया, रुगो डायरियूं लिखियो, माना उन में जेको आहे सो इस्तंबुल जेको आहे सो तुर्की जो जेको गादी उनजी ॻाल्हि ॿुधाए थो। पोइ उन खां पोइ असांखे मगरब पार ॿुधाए थो, मगरब पार में लंडन बि अची वियो हलियो, अमेरिका बि अची वियो, जर्मन बि अची वियो हलियो, फ्रांस बि अची वई, इटली बि अची वई, सभु दुनिया जा माण्हू अची विया। ऐं उन खां पोइ चीन अची वियो हलियो। हा साईं, हा न अची विया आहिनि यूरोप में, सभु इहे मुल्क अची विया आहिनि। न बाबा हाणे नंढड़ा नंढड़ा जहाज ठहंदा। समरकंद हे आज़रबाईजान, माना उन जो ज़िक्र कयो अथसि, रूम जो ज़िक्र कयो अथसि, काबिल ऐं कंधार जो ज़िक्र कयो अथसि। छा हो उन वक़्तु? हे काबिल ऐं कंधार मझां लखनि जे तइदाद में फ़ौजूं काए ईंदियूं हुयूं सिंध ते। हिन रुगो इशारो ॾेई छॾियो आहे, माना ओॾा हिननि पंहिंजा नुमाइंदा बि हिननि उमाणिया आहिनि। ऐं उन खां पोइ दिल्ली, पोइ दखन, पोइ गिरनार, पोइ उमरकोट, पोइ भुज, माना हे कच्छ भुज, माना हिंदुस्तान बि अची वियो हलियो। पोइ जैसलमेर, पोइ बीकानेर, पोइ लाहौर, पोइ पंजाब, पोइ चिखुल, पोइ सिंधड़ी, पोइ आलम, पोइ सॼी दुनिया अची वई। कि मोटी मांडाणनि जी वारे कयां वाह, कि मोटी मांडाणनि जी वारे कयां वार, कि विझूं वसण आहे, विझूं वसण आयूं 14 चौधार के उठियूं वञी इस्तंबुल में, किन मड़ियो मगरब पार, चई के चमकियूं चीन ते के कन समरकंदनि सार, चई के चमकियूं चीन ते, चई के लहनि समरकंदनि सार, के रमी वयूं रूम ते। हीअ सॼी दुनिया असांखे घुमाए थो, हीअ हुनजो इल्मु आहे, हीअ हुनजा नुमाइंदा आहिनि, उहे वञनि पिया जेको सॼी दुनिया में उन्हनि खे उमाणे पियो। हे विजुनि जी सूरत में वञनि पिया, हे मींहं जे सूरत में वञनि पिया, हे इल्म जे सूरत में वञनि पिया। जेके दिल्ली के दखन, जेके रमी वयूं रूम ते, ऐं काबिल ऐं कंधार के दिल्ली के दखन के गुड़नि मथे गिरनार, चई किनी भुज भिॼायो किन ढट ते धार, किनी जुंबी जैसलमेर ते, चई किन जुंबी जैसलमेर ते ॾिना बीकानेर बकार, चई के लड़ियूं लाहौर ते के हलनि मथे हाला, चई के लड़ियूं लाहौर ते के हलनि मथे हाला, चई के पुरियूं पंजाब ॾे कनि चिखल मथे चिमकार। इहो चिखल कोन थो लभे इहो लफ़्ज़, तव्हां बि ज़हन में रखिजो को उन ज़माने में को शहर हूंदो, को ॻोठ हूंदो। चई के लड़ियूं लाहौर ते के हलनि मथे हालार, हालार वरी असां कच्छ ॾांहुं हलियो वियो, चई के पुरियूं पंजाब ॾे के कनि चिखल ते चिमकार, चई सायम सदाई करी, चए थो सायम सदाई करी सिंधड़ीअ में सुकार, मथे न, पोइ मथे त पोइ कश्मीर ऐं पंजाब ॾांहुं ताईं हलिया वेंदा। हीअ असुल बैत ईअं ई जीअं आऊं पढ़ां थो, गंज में ईअं लिखियलु आहे।
पोइ ॿियनि सभिनी जेको आहे सो हुनखे तब्दील कयो आहे, एडिट कयो आहे, छा लाइ कयो आहे, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सायम ए मुंहिंजा साईं सदाईं करी सिंधड़ीअ में सुकार, दोस्त तूं दिलदार आलम सभु आबाद करी। ए दोस्त तूं दिलदार आहीं, ही आलम सभु आबाद करी। हाणे इहो जेकॾहिं असीं ख़ुदा सां मनसूब कंदासीं, उहो पंहिंजे कम में लॻल। उनजा इहे जेके नौकर रखिया आहिनि, सिज चंड तारा मुंदूं मौसमूं ऐं मींहं, इहे सभु जेके शक्तियूं, इहे सभु ताक़तूं तव्हां सां गॾु। पोइ तव्हां लाह न कढिया आहिनि, ओॾार न कढिया आहिनि, तव्हां बना न ॿधिया आहिनि, इन में ॾातार जो ॾोह कोन्हे। ऐं लतीफ़ साईं जेको ॾातारनि जा जेके मयार थो ठाहे, ॾातार ॾुख कया पाणा हुते मङण। हाणे मङणो ऐं ॾातार हिकिड़े हंधि मिली विया आहिनि, के मेले में मिलिया आहिनि, के दावत में मिलिया आहिनि। उन में जेको आहे सो हीउ जेको आहे सो ॾाढा ॾुख थो करे, कि ॾातार ॾुख कया पाणा हुते मङणे, छॾे दर मुंहिंजो पिनी को ॿिया। मतिलबु ॻाल्हि सम्झी वियो हलो, लाज़मी हिन विच में हुन खां पुछियो हूंदो, असां कोन थो अची, केॾा थो वञी, छा थो करी। हाणे ॾातार बि ॾुख करे, मङणो ॾुख कोन थो करे। इहे आहिनि लतीफ़ जा मयार। इहो लतीफ़ हिकिड़ो नओं माण्हू ठाहे थो, जंहिंमें तव्हांजा जेके रद्दी ऐं मुदेखार जेके आइटम आहिनि, हीअ तव्हांजा जेके क़ाइदा जेके कानून, उन्हनि खे जेको आहे रद्द ॾातार ॾुख कया पाणा हुते मङणे, थी छॾे दर मुंहिंजो पिनी को ॿिया। थी तेला ई पिया आहे विच विला ॾींहड़ा, चई जेके ॾुखिया ॾींहं जेके तोखे जी पिया आहिनि, तूं जेको अकेलो अची जेको थियो आहीं, इन जे करे थियो आहीं, तंहिंजे करे तूं जेको आहे सो मूंखे छॾे ॾिनो, मूंखे न छॾ। पर तूं वञी बि थो त कहिड़नि माण्हुनि वटि थो वञे। हीअ जेके तूं जिन माण्हुनि जा नाला ॿुधाया, चई त पूजा धर्म पिन पिने पूरत नथी, चई इहे त पाण पिन था वठनि, इहे जेके पिन था वठनि, इहे तोखे छा ॾींदा। चई पूजा धर्म पिन जिन पिने पूरत नथी अचे, ॾे जो ॾातर हे कयो। चई छा करियां, पुछबो बाबा ठीकु आहे, माना वञा केॾां, छा करियां। चइबो अलाह साईं तोखे अकुल कोन ॾिनो आहे, ॾे जो ॾातर हेकड़ो, नाव तहीं जो गिन, जो रैन रसाए दिन ॾेई ॾुरमाए की न को। जेके राति जो पोरियो कंदा त तव्हांखे राति जो बि ॾींदो, जेके ॾींहं जो कमु कंदा तव्हांखे ॾींहं जो। हीअ थोरियूं घणियूं जेके मुश्किलातूं जेके आहिनि, इहे तव्हांखे हिन हुकुमराननि तव्हांखे ॾिनियूं आहिनि, हिन तव्हांखे वॾेरनि ॾिनियूं आहिनि। हे जेके हामान कारून ऐं फरौन जो जेको औलाद आहे, जेको जाइज़ औलाद आहे, जिहान कालविन जो आहे जेको आहे, हे उन्हनि जे करे असां थोरा ॾुखिया ॾींहं ॾिठा आहिनि। त असां दुनिया जा शाहूकार तरीन माण्हू आहिनि, ऐं रोमांस बि जेको तव्हां वटि आहे उनजो बि ढंग कोन्हे। सूंहं जेका आहे, जमाल जेको तव्हां वटि आहे, तव्हांजी ज़िंदगी में आहे, तव्हांजे शाइरनि में आहे, पर उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हीं पाण में हिकु थींदा। ऐं उन हिकु थियण खां अॻु में हर माण्हू खे पंहिंजो पाण में बि हिकु थियणु घुरिजे। ख़ुदि हर माण्हू जेको आहे सुबुह जो हिकिड़ी ॻाल्हि सोचे थो, मंझंदि जो ॿी सोचे थो, शाम जो टी सोचे थो, राति जो अञा वरी जेको आहे चोथी ॻाल्हि थी वञे। त माना माण्हू सगारो उनखे चइबो। अॼु असां फ़ैसिलो कयोसीं त सुभाणे असांखे हीउ कमु करणो, हीउ कमु करिणो आहे, हीउ बि करिणो आहे, हीउ बि करिणो आहे, वॾी लिस्ट न ठाहे। सुबुह जो उथियासीं, मिज़ाज बदिलिजी विया हलिया, माहौल तब्दील थी वियो हलियो, का ककड़ी खणी आई, का फ़ोन थी वई हली, तबियत ठीकु कोन्हे, अॼु कोन था हलूं। हीअं माना इहो माण्हू जेको आहे सो इरादे जो कमज़ोर माण्हू आहे। अहिड़नि माण्हुनि जो जेको आहे सो आसिरे ताईं जेको आहे सो जंगियूं नथा विड़ी सघो, इनकलाब नथा आणे सघो ताईं। पर असुल ॻाल्हि इहा आहे त हीउ माण्हू, हीउ जेको मुसलसिल जेको आहे सो ग़ुलामियुनि जे करे, इहे मुसलसिल जेके ज़िलतुनि मां जेको आहे सो माण्हू अज़तुनि मां जेको माण्हू गुज़रंदो थो अचे, उहो माण्हू न रहंदो आहे। उन माण्हू मां ॿियो त अलाए छा छा हलियो वेंदो आहे, पर अहम शइ जेका आहे पावर जेको आहे माण्हू जो, हीअ माण्हू जे जेके कुवत मुदाफ़ियत जेका माण्हू जी आहे उहा हली वेंदी। ऐं आउं सम्झां थो करे माण्हू में इहा कुवत मुदाफ़ियत जे करे रहिजी वञे,
त असीं पंहिंजो पाण खे बचाए सघूं था, असीं हिन पंहिंजे जेको समाज खे बि जेको आहे सो बचाए सघूं था। हाणे अॼु अचो जेको आहे सो पाण वटि जेको आहे कुझु मुमल जा कुझु बैत असां वटि पिया आहिनि ऐं उहे हिकु ॿ बैत जेको आहे सो पाण पढ़ूं था। हिकिड़ो ई बैत आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे त इंसान ज़ात जी केॾी न हुस्नाकी आहे। हाणे थोरो असीं जेको आहे सो उन जो दाइरो था ठाहियूं ऐं उन खां पोइ ॾिसो त हिन कीअं हिन दुनिया जे महा आर्टिस्ट जेको आहे हीअ उनजो नज़र जेको आहे सो कीअं उनखे जेको आहे सो महसूसु कयो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो उन कीअं जेको आहे सो उनखे पंहिंजे उन सोच जे सांचे में जेको आहे सो उन विधो आहे ऐं उहो जेको आहे सो उहा जिन लाइ आहे जेके चोड़ण ऐं मारण पिया अचनि ऐं उन लतीफ़ चवे छा थो उन्हनि जे लाइ चए थो लाहूती थी पिया अचनि पिया पर लाहूती थियो पिया अचनि। हाणे हितां वरी लाहूत छा आहे, लाहूत जो सफ़र ईअं जेको आहे सो ईअं मन निकिरंदियूं आहिनि ॻाल्हियुनि में ॻाल्हियूं पर अॼु पाण खे जेको आहे सो हीअ जेको आहे सो सूंहं जेका मुमल जी कीअं जेको आहे सो उन जेको आहे सोढियुनि जी जेका आहे लतीफ़ साईं जेको आहे सो सूंहं सोन वरनियूं सोढियूं रूपे रांदियूं कनि अगरि ओता कनि अगरबत्तियूं जंहिं महिल ठहंदियूं इहो वखर आहे ख़ुशबूदार चई हुनजो ओता करण में जेके हुनजो खटूं आहिनि कुंडूं आहिनि पासा आहिनि दर आहिनि जिते किथे अगरबत्तियूं ॿरनि अगरि ओता कनि में चई खथूरी खटुनि ऐं खटुनि में वरी हुननि जेको आहे सो सेठ छिड़काए छॾिया आहिनि खथूरी हणी छॾी आहे हुते चए ओतियाऊं अंबीर जा मथे ताक तड़नि ऐं ॿियो वरी आया ॾेसा आया हुआ उहो त अलाए क़िस्मे क़िस्मे जा जेका सेंट वठी आया पोइ उन जा जेको ताक भरे छॾिया अथनि चए ओतियाऊं अंबीर जा मथे ताक तड़नि चए ॿाटनि ॿेलियूं ॿधियूं हे गुल ॿाटियूं हे ॿाटी तव्हां सम्झो था छाखे चइबो आहे माना जंहिं महिल गुल जेको आहे सो जनम वठंदो आहे उनखे ॿाटी चइबो आहे। हाणे उहा ॿाटी जेको आहे सो हुन महबूब खे ॾिठो आहे उन ॿाटीअ खे कावड़ थी पए चए मुंगल वरी मूंखां वधीक छा उहो हिंदवा हैरत में पिया पसी डाली की लबनि उहो पढ़ियो न तव्हां जेको आहे सो उन में बरवे में सम्झो बैत पढ़ियोसीं माना ॿाटियुनि ॿेलियूं ॿधियूं पसो सूंहं सड़नि उहा जेका मूमल जी जेका सूंहं आहे उहा मूमल जी सूंहं ॾिसनि थियूं पोइ उन खां पोइ जेको ॿाटियूं जेके आहिनि माना जेके गुल जेके आहिनि माना जेके काइनात जूं जेके शयूं आहिनि जिन जो इन ॻाल्हि सां वास्तो ई कोन्हे पर शाइर आहे उन शाइर जी सघ आहे शाइर जा अहसास आहिनि उहो जेको आहे उन्हनि खां बि ॻाल्हाए थो उन्हनि जे अहसासनि खे बि चिटे थो चए ॿाटियुनि ॿेलियूं ॿधियूं चई पसो सूंहं सड़नि ॿेलियूं ॿधो न अचु वञु लॻी पई आहे जेको आहे सो माना छो जेको आहे सो तव्हां मुमल खे भायो था तव्हां इंसान खे छो था भायो तव्हां हीअ फितरत खे चई चवंदा बाबा फितरत सां प्यारु कयो इंसान खे छॾे ॾियो हे घणे भाङे असांजा जेके सूफ़ी जेके आहिनि कामरेड उहे चवंदा आहिनि त बाबा हीअ इंसान जेको आहे इंसान माना मुमल इंसान आहे राणो बि इंसान आहे ऐं चए थो थिया लाहूती लतीफ़ चए थिया लाहूती लतीफ़ चए पसण लाइ पिरियनि चए पिरी खे पसण जे लाइ चए हाणे उहो लाहूती थी पिया आहिनि माना उहो घर बि छॾिया अथनि बचा ॿार बि छॾिया अथनि उहे जबलनि झंगनि में निकिरी पिया आहिनि पोइ वेंदा हू ज़ियारतूं कंदा वेंदा संगत खे ॻोल्हींदा सिज कुटे या ॿिज कुटे चए थिया लाहूती लतीफ़ चए पसण लाइ पिरियनि माना लाहूती हुआ कोन पर पिरी खे पिसण जे लाइ उनजो मतिलबु इहो त पिरी जेको आहे सो घर में कोन वेठो आहे कॾहिं कॾहिं पिरी कावड़जी बि वेंदो आहे ऐं सॼी जेकॾहिं असीं दुनिया खे असीं पिरी करण था चाहियूं ऐं लतीफ़ साईं हीउ यूरोप ॾांहुं बि पंहिंजा माण्हू थो उमाणे यूरोप ॾांहुं बि पंहिंजो इल्मु थो उमाणे हीउ पंहिंजा काग थो उॾाए हीउ पंहिंजा बैत थो उमाणे हीउ सभु छा हुयो सॼो इहो सॼो जेको आहे हिकिड़ो ठाहे वियो आहे हिकिड़ो ॼार ठाहे वियो आहे त हीअ सॼी जेका दुनिया आहे हिन सॼी दुनिया में जेको आहे मुंहिंजा माण्हू वेठा आहिनि ऐं वञो मुंहिंजे माण्हुनि खे मुंहिंजे पैगाम ॿुधायो चई इजे था अचनि
चिठिया लाहूती लतीफ़ चए पसण लाइ पिरनि चई इजे था अचनि चई काक ककोरिया कापड़ी हीअ जेके काक जेके ककोरे छॾिया जेके उहे चई इजे कापड़ी था अचनि दादा अॻे थकी पिया हुजो तव्हां पाण बि जेको आहे संगत खे मोकिलिजो हा ईअं असीं आहियूं वांदा न असां वीचारे सॼो ॾींहुं कमु कयो आहे ऐं ॾींहं जो हुयो बनी ते बि कहिड़ो कमु तिर कईसीं थोरो जेको आहे सो हुयो अॼु वरी ॿ नंढियूं नंढियूं ॿारियूं गुॾे आयासीं मूं चयो बेचारो था पुछूं हुन में सो हींअर ॾिसूं पुछूं असां एग्रीकल्चर अॿे ज़माने में जेका हुई उहा एग्रीकल्चर आहे कोन ऐं पर उते थकी पियासीं त उते निंडूं बि कयूंसीं उते जेको आहे सो वरी बान जे पाणी में जेको आहे सो पाइप सां बि वेहतासीं इहो वरी पोइ तव्हांखे ॿिए वारे कॾहिं ॿुधाईंदासीं त बान जे पाणी सां वरी वेच जे दरिया में पर उहो पाइप सां अलबस्ती तव्हांखे पंहिंजे हिसाब सां सलाह वेठो ॾिए हितां तव्हांखे यादि वेठो करे हाणे आउं सम्झां थो त पाण अलाह साईं खां बि को इंटरव्यू वठूं ऐं ॾिसूं त असां कहिड़ी थो रहनुमाई करे ऐं हीअं त जेको आहे सो अॻे विढ़ंदा हुआ माण्हू विढ़ंदा हुआ या ईअं चऊं त कुता विढ़ंदा हुआ ॿिला विढ़ंदा हुआ बघड़ विढ़ंदा हुआ ॿुधंदा हुआसीं जंगल में ईअं थो थिए ऐं पोइ उहे जेके आहिनि हिक ॿिए खे पोइ खायो पटियो छिलियो छॾींदा हुआ हाणे त सूरत इहा चवंदो आहे माण्हू विढ़नि था ऐं माण्हू जेके अलाह साईं जेको आहे मोहबत ऐं प्यार जो मुजस्मो करे जेको आहे पैदा कयो आहे ऐं उहो माण्हू जेकॾहिं विढ़े थो त पोइ हीउ केरु जेको आहे सो जान खे संभालींदो ही थोरा जेके ही माण्हू आहिनि उन्हनि खे बि कोन छॾींदासीं ही थोरनि शैतान माण्हुनि जे करे ही ख़ूबसूरत दुनिया जेको आहे सो कान छॾिबी अॼु पाण अलाह साईं खां काइनात जे बारे में पुछो हीअ जेका काइनात आहे इनजी कहिड़ी ज़रूरत आहे इन काइनात जेकॾहिं न हुजे छा इंसान न हुजे हा या इंसान न हली सघे हा छो त के असांजा वॾा जेके आलम उहो कॾहिं कॾहिं जेको आहे मस्ती में अची चई वेंदा आहिनि बाबा हीअ जेका दुनिया आहे हीअ जेका काइनात आहे नज़र जो फ़रेब आहे अफलातून ॻाल्हि कई हाणे अफलातून त हिकिड़ी वॾी ॻाल्हि करे वई उहो वॾो आर्टिस्ट माण्हू जीअं लतीफ़ जी माना आहे त माना माना अहिड़ो असांजो ॾाढो हिकिड़ो माण्हू बीठो आहे असांखे ॾिसण में अचे पियो असांजी दिलि चवे पई हिनखे भाकुर पायूं हुनजे हथ खे चुमियूं हुनखे पर तव्हां वेझो वेंदा तव्हांखे ॾिसण में न ईंदो इहो तव्हांजे अखि जो फ़रेब हो माना इन जो मतिलबु इहो आहे त कॾहिं कॾहिं जेको आहे सो माण्हू जे अखियुनि में यूसुफ ॼमी पवंदो आहे छो त यूसुफ जेको आहे सो इंसान ज़ात में जेको आहे ऐं हद आहे आख़िरी इंसान ज़ात जो सुहिणो जेको आहे सो माण्हू त असुल ॻाल्हि इहा आहे जेको आर्ट आहे जेको ऐं उहो ख़ुदा असांखे ॿुधाए थो त हीअ जेका काइनात जेका आहे उहा छो मूं पैदा कई हिन काइनात जो मक़सदु छा आहे इहा काइनात करे छा थी इन काइनात मंझां तव्हां इंसाननि खे कहिड़ो फ़ाइदो थो थिए असां त कॾहिं सोचियो ई कोन्हे को त हीअ काइनात जेको आहे सो इन मंझां असांखे को फ़ाइदो बि असांखे थिए अलाह साईं उहो आहे हाणे क़ुर असांखे ॿुधाए क़ुर अलाह जी ज़ुबान आहे अलाह जो कलाम आहे हाणे उहो जेको अलाह जो जेको कलाम आहे उहो जॾहिं ख़ुदा खां इंटरव्यू वठूं था चए थो पर मुंहिंजो कलाम पढ़ो ई मूं लिखत में शयूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि अलाह साईं उहो आहे जे अव्हां लाइ छोलियूं हणंदड़ समुंड पैदा करे छॾे इहे शयूं माण्हू जे वस जूं न हुयूं अलाह साईं उहो आहे जे तव्हांजे लाइ छोलियूं हणंदड़ समुंड पैदा करे छॾिया जिन में अव्हां लाइ पालण वारी जो सामान अणमयो आहे जालारो आहे
हीअ अमजद दुरानी जी सदाईं इहा हूंदी आहे डिमांड, साईं क़ुर ॿुधाए। असीं क़ुर ई ॿुधायूं था, क़ुर खां असीं ॿाहिरि न आहियूं। हीअ सॼी काइनात क़ुर में आहे ऐं हीअ सॼो ई जेको आहे क़ुर जो रोमांस आहे सॼो ई। अलाह साईं उहो आहे जे अव्हां लाइ छोलियूं हणंदड़ समुंड पैदा करे छॾिया ऐं जंहिं मंझि अव्हां जे लाइ माना इंसाननि जे लाइ अणमयो पालणहारी जो सामान मौजूदु आहे। न रुॻो उन में मच्छियूं आहिनि, पर उन में रुॻो हीरा आहे, उन में मोती बि आहिनि उन में, जंहिंमें अव्हां महारत ऐं ख़बरदारी सां होड़ा हलाए गुज़र बसर जे सामान जी तलाश में जेॾां केॾां वञी सघो था ऐं अहिड़ी तरह अव्हां जी महिनत ऐं कोशिश जो लाभ हासिल करे सघनि था। माना उनजो मतिलबु इहो न मूं तव्हांखे समुंड ॾिनो आहे, समुंड जे किनारे सुम्ही पओ बंगला ठाहे। ख़ुदा थो चए मूं तव्हांखे जेको समुंड ॾिनो आहे, पोइ इहो तव्हां जेको आहे सो पंहिंजी महारत ऐं पंहिंजी जेको आहे ख़बरदारी सां जेको आहे सो होड़ा हलाए ऐं पोइ तव्हीं समुंड में हलिया वञो। तव्हां उते पंहिंजे गुज़र सफ़र जो सामान जेको आहे उनजे लाइ कोशिशि कयो ऐं अलाह साईं हीअ असांजी आई आहे जिंदगी, छा नालो आहे तुंहिंजो? हफ़ीज़ा। हा, उते हूंदी हुई ज़ैनब हूंदी हुई, हिते वरी हफ़ीज़ा आहे। असांखे किथे न किथे माना का न का असांखे माउ खपे असांखे। हले सलाम कर, हले हले अच। हा, हीअ चरी आहे न, ॻाल्हाए कोन थी आहे न, ॻाल्हाईंदी ऐं ॻाल्हाए थी पंहिंजे मुंहुं ॾाढो जेको आहे ॻाल्हाए। हा, हाणे जेको आहे वेह मां तूं वेह। न रुॻो समुंड, ख़ुदा फरमाए थो त न रुॻो समुंड, पर हुन त काइनात जे बुलंदियनि तोड़े पस्तियुनि में माना धरती जे चौधारी जेकी कुझु आहे उहे सभु अव्हां जे हवाले करे छॾे। माना ही काइनात जो जेको मक़सदु आहे हाणे त चिटो थी वियो त माना इहे सॼी जेके काइनात जूं जेके इहे कुवतूं आहिनि उहे सभई इंसान ज़ात जी नौकिरी कनि थियूं। हीअ सिज न उभिरे थी तव्हांजा फसल कीअं थियनि, हीअ जेके चंड न उभिरे त तव्हांजा दरिया नाच कीअं कनि, तव्हांजो समुंड कीअं चढ़ंदो, कोन चढ़ंदो। हीअ मुंदूं ऐं मौसमूं न हुजनि त हीअ कीअं जेको आहे सो माण्हू तव्हांजा साह खणी सघो था। माना त क़ुर थो चवे त हीअ सभई ही हड़ई जेके मलाइक जेके ख़ुदा जा उहे हड़ई अव्हां जे अवसर ऐं नेसर लाइ राति ॾींहुं सरगर्म अमल आहिनि। माण्हू जी जेका ओभड़ आहे, जेका अवसर आहे, हीअ माण्हू जी जेका नेसर आहे, जेका माण्हू जी उनजे लाइ ही सभई सरगर्म आहिनि। हिकिड़ी घड़ी हिकिड़ी सेकंड जी जेकर देरि कनि थी तबाह थी वञनि। हीअ जेका धरती आहे, जेका समुंड जेका आहे सिज खे जेका फिरे थी, हीअ जी पंहिंजे मदार खां जेकॾहिं गाफ़िल थी वञे, हिकिड़ी घड़ी जेकॾहिं हेॾां होॾां थी वञे त सॼी जेका आहे धरती आहे खंभाणी जी, खंभाणी मां जे ॻोढ़ो जी निकिरंदो आहे जी ज़रा ज़रा थी वेंदो आहे की तव्हांजी सॼी धरती जेका आहे वाई ज़रा ज़रा थी वञे। ऐं हीअ सभई जेके जेके कुवतूं जेके काइनात जूं जेके आहिनि, चई हीअ सभु फितरत जूं ताक़त। क़ुर फरमाए थो त हीअ सभई हीअ जेके फितरतूं जेके आहिनि ऐं अव्हां जे निशो निमा में पंहिंजो पंहिंजो भाग बंडीनि थियूं। ईअं न त सिज चवे त अॼु जेको चंड जो कमु थो करे, चंड चवे त अॼु धरती जो कमु थो करे, न। ॾिसो क़ुर फरमाए थो त ॾिसो उन्हनि ॻाल्हियुनि ऐं हक़ीक़तनि में कानून मौजूदु आहिनि, को जादू न आहे, चमत्कार कोन्हे, मुइज़ो कोन्हे, को करामत न आहे का। क़ुर थो चए त इन्हनि में कानून मौजूदु आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ, कहिड़नि माण्हुनि जे लाइ जेके सोच वीचार खां कमु वठनि था, जेके गौर फ़िक्र कनि था। लतीफ़ साईं चयो त किनी घुरिजे कलमो लहव लॻवला, किनी घुरिजे कलमो लहव लॻवलाए, फ़िक्र सी फेराए त हमा खे हक़ चई। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जिन खे मिड़ी जेको आहे ज़िंदगी गुज़ारणी आहे,
माल मिलणो आहे ऐं पोइ लिकाइणो आहे, उन खां पोइ हिकिड़े ॾींहुं गुज़ारे वञो। ऐं ॿियो अजायूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। हाणे हीउ बैत जेको आहे तमामु वॾो आहे, हिन ते ॻाल्हाईंदासीं, पोइ जेको आहे हिन ते पाण खे ॾींहुं लॻी वेंदो हले। पर असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? जेके क़ुर ॻाल्हि कई, ख़ुदा जेका हीअ ॻाल्हि कई त हीअ जेके हक़ीक़तूं आहिनि, हीअ जेके क़ुर जा जेके कानून आहिनि, इहे उन्हनि माण्हुनि जे लाइ आहिनि जेके माण्हू सोचीनि था, जेके माण्हू गौर फ़िक्र कनि था, जेके माण्हू ऐं अव्हां जे ताबे कया विया। क़ुर फरमाए थो त ऐं अव्हां लाइ ताबे कया विया आहिनि राति ऐं ॾींहुं। केरु बि हुनखे बीहारे नथो सघे, न को हिनखे को जेको डिप्टी कमिश्नर बीहारे सघे थो, न को कमिश्नर बीहारे सघे थो, न को हुनखे पुलिस वारो, न को फौजी, न को केरु हिनखे नथो बीहारे सघे। हीअ राति थींदी, फर्ज़ करे असांजा जेके मुखालिफ़ दुश्मन जेके आहिनि ग़रीब माण्हुनि जा, उहे चवंदा सुभाणे जेको आहे सिजु कोन उभरंदो, असां चई छॾियो आहे अलाह साईं खे, तव्हांजी रसाई ई कोन्हे का एस्ता। ख़ुदा थो चए त ऐं अव्हां जे ताबे कया विया आहिनि राति ऐं ॾींहुं, ऐं हीअ सिज ऐं चंड जेके हर वक़्तु अव्हांजी मदद, जेके हर वक़्तु अव्हांजी ख़िदमत लाइ रुधल आहिनि, ऐं तारा पिणु अलाह जे कानून मुताबिक़ अव्हांजी नौकिरी कनि था। ऐं ख़ुदा चवे थो त मूं तारनि खे ईअं जॾहिं आसमान ॾांहुं ॾिसो ऐं महसूसु करियो त इहे तारा न हुजनि ऐं तव्हांजो हां फाल्टी पए तव्हांजो, ऐं केॾो कारो जेको आहे सो इहो आसमान हूंदो, खोल हूंदो, उन लाइ इन्हनि तारनि खे जेको आहे सो मूं कंदीलूं करे ठाहियो। कंदीलूं माना ॾीआ, इहे फानोस आहिनि, इहे अलाह साईं जा, इहे चांडूणा जेके लतीफ़ साईं जंहिंखे चवे थो। पोइ केॾा वॾा आहिनि, पोइ उहो त असांजो आहे मसइलो त असीं कॾहिं था तारनि ते हलूं। बेशक उन्हनि ॻाल्हियुनि में कानून आहे। क़ुर थो चवे त बेशक उन्हनि ॻाल्हियुनि में कानून आहिनि उन्हनि माण्हुनि लाइ, वरी बि शर्त जेके अकुल ऐं सम्झ खां कमु वठनि था। हिन धरती जे छाती ते जेको कुझु फैलाए छॾियो आहे, उन ते हू जेके गौर फ़िक्र कनि था, सोच वीचार कनि था। ॾिसो क़ुर फरमाए थो त ॾिसो उनमें अणगण अनलिमिटेड अणमयूं माना तोरे ई न सघजनि ऐं जालारूं वथूं ऐं वखर मौजूद आहिनि। काइनात में छा आहे तव्हांखे ख़बर आहे? हे जेके साइंस पिया कनि इन्हनि खे ख़बर आहे। धरती ते छा छा आहे इहा अञा इन्हनि खे ख़बर आहे। थोरी रती जी ख़बर आहे। फब अयो आला रब कुमार जो कदे मान रोज़ानी असीं पढ़ूं था इहा शइ, पर इहे अलाह साईं जो जेके नेमतूं आहिनि असांखे ख़बर ई न आहे त केतिरियूं आहिनि। कोड़े कायाऊं तुंहिंजूं, लतीफ़ साईं चयो त कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखण लख हज़ार, जी हर कंहिं जी असीं दर्शन धारूं था। 7 अरब माण्हू आहिनि, पर सभिनी जो जेको आहे पंहिंजी पंहिंजी शिकिल, दिलियूं हर कंहिंजूं पंहिंजूं पंहिंजूं। जी हर कंहिं जी असीं दर्शन धारूं धार, चई प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कीअं चवां। कहिड़ियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं करियां, कहिड़ा तुंहिंजा पार, कहिड़ियूं तुंहिंजूं निशानियूं ऐं जेको आहे सो ॻणियां। चई ॾिसो उन में अणगण अणमयूं ऐं जालारियूं वथूं ऐं वखर मौजूद आहिनि, जेके अव्हांजे पालणारी लाइ निहायती ज़रूरी आहिनि। चई बेशक उन्हनि हक़ीक़तनि ऐं ॻाल्हियुनि में निशानियूं, ॾस, पता ऐं दलील मौजूद आहिनि। कंहिंजे लाइ? उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके गौर फ़िक्र कनि था, जेके गौर फ़िक्र खां कमु वठनि था। इहो नंढिड़ो शर्त आहे, ऐं सम्झां थो लतीफ़ साईं जो, ऐं असीं सभई माण्हू ऐं सम्झां थो गौर फ़िक्र खां कमु वठूं था। ऐं गौर फ़िक्र खां सवाइ हीअ जेका तव्हांजी जेका ज़िंदगी आहे, जेका अंधी घोड़ी कल्ह में जेका हले पई, हीअ जेको सॼो ॾींहुं जेको आहे सो किनी घुरिजे लहव लॻव, हीअ जेको सॼो ॾींहुं जेको फज़ूल बहस पिया थियनि, हाणे इन्हनि मथां जान छॾाए। तव्हीं छा था करणु चाहियो?
तव्हां केॾा अफ़लातून आहियो, इहे सभु ख़बरूं पइजी वियूं आहिनि। तव्हीं छा करे सघो था इन ते सोचो, ऐं जेको तव्हीं करे सघो था उहो जॾहिं तव्हां कंदव, उन में जॾहिं तव्हांखे कामयाबी मिलंदी त उन खां पोइ वरी जेको आहे ॿियो को प्रोजेक्ट तव्हांजे साम्हूं बीठो हूंदो। हीउ माल तमामु ज़रूरी आहे, पर छो ज़रूरी आहे? अचो त इहो बि ख़ुदा खां पुछो। असां जो लतीफ़ साईं जो बैत पढ़ंदा आहियूं, माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहुं घुरां सुपिरी, पर छा माल असांखे नथो खपे? माल अहम न आहे, गैर अहम आहे, या रुगो माल जे पुठियां चरियो थी पवणो उहो ख़राबु आहे। अचो त क़ुर जो हिकु ॿ आयतूं पढ़ूं, ऐं हीअ ॿ टे आयतूं आहिनि, हुनजो गॾियल जेको आहे पाण मफ़हूम पढ़ूं था। ऐं अव्हां जे लाइ माल जानवर पैदा कया विया, जिन जी उन, उन्हनि जी खल वग़ैरह मंझां अव्हां लाइ कपिड़ा ऐं ॿियूं इस्तेमाल जूं शयूं ठहनि थियूं, ऐं ॿिया बि अलाए केतिरा फ़ाइदा आहिनि। इन में जेको आहे सो अनलिमिटेड ॻाल्हि थी वई हली। उन्हनि में अहिड़ा जानवर बि आहिनि जिन जो अव्हां गोश्त खाओ था। असीं त हाणे को जानवर छॾियूं ई कोन था, पर माना इन आयत वञा ख़ुदा ॿुधाए थो त के जानवर ख़तरनाक आहिनि, किन जानवरनि जो गोश्त खाइबो, किन जो गोश्त कोन खाइबो। छो के जानवर अहिड़ा आहिनि जिन जो तव्हां गोश्त बि खाओ था। उन खां सवाइ उन्हनि में अव्हां लाइ सूंह ऐं ख़ुशी जो जोहर बि मौजूदु आहे। माना रुगो इहो न त गोश्त खोर थी वञो, हलिया रुगो गोश्त खाओ, पर उहे ॾिसो जीअं जेको आहे जेॾी महिल उहे जेको आहे सो वथाणनि मथां छुड़नि था, ऐं पोइ कीअं उहे ट्रापियूं ॾींदा जेको आहे सो कीअं जेको आहे सो वञनि था जेको आहे सो पंहिंजे जेको आहे झंग, ऐं झंग मां जॾहिं मोटनि था त कीअं भिजनि जूं भटारियूं वरी वछाणे आहियूं, कीअं जेको आहे सो कतारनि में अचनि थियूं, कीअं जेको आहे सो भिजंदियूं बि अचनि थियूं ऐं भॼंदियूं बि अचनि थियूं। हाणे इहे सभु ॻाल्हियूं जेके असांजे ज़िंदगी जूं क़ुर में लिखियूं पयूं, ऐं क़ुर में थो फरमाए त जॾहिं माल जा धण सॼो ॾींहुं झंग मां जेको आहे सो चारे शाम जो वथाणनि ॾांहुं वरो था, ऐं सुबुह जे वक़्तु जॾहिं वथाणनि ऐं वाड़नि मां माल छोड़ियो था, तॾहिं संदन कुॾकारूं ऐं तंवारूं केॾो न हुस्न जा मंदर ठाहिनि थियो, केॾो न सुहिणो लॻे थो। अव्हांखे ॾिसी केॾी न फरहत थी, तव्हांखे केॾी न ख़ुशी थी थिए त हेतिरो असांजो माल आहे, अहिड़ो सुहिणो असांजो माल आहे, हेतिरा असांजा उठ आहिनि, हेतिरा असांजा घोड़ा आहिनि, हेतिरियूं असांजूं मेहूं आहिनि, ऐं केॾा न हाणे त जेको आहे सो माण्हू उन लसी लाइ सिकी वियो आहे, न उठ रहिया, न घोड़ा रहिया, न उहे मेहूं रहियूं उहे। पर हीउ ख़ुदा त अजब आहे थो, अजब जेको आहे सो जीअं ख़ुदा अजब आहे, तव्हीं बि आहियो तीअं सभु शयूं थी सघनि थियूं, पर उनजी जेका अफ़ाजत जेका आहे उहा बि ख़ुदा ॿुधाए थो, ऐं उनजो जेको रूमानवी जेको पासो आहे, जेको सुहिणो जेको सूंह वारो पासो जेको आहे, जंहिंमां माण्हू जो पेट कोन भरिबो, माण्हू जी दिलि ख़ुशि थींदी माण्हू जी, छो त रुगो पेट जेको आहे भरणो कोन्हे पोइ त जेको आहे जानवर उठ माण्हू असां में कहिड़ो फ़र्क़ु थियो, पर माण्हू खे ख़ुशी बि थियणु खपे, माण्हू खे मज़ो बि अचणु खपे, माण्हू खे पोइ जेको आहे माण्हू कंप्लीट थिए थो। ऐं उहे ढोर अव्हां लाइ माल बरदारी जो कमु ढगा आहिनि, ॾिसो असीं घर में बि वायूं था, ऐं गाॾियुनि में बि उन्हनि खे वायूं था, उन्हनि खे ख़ुदा थो चवे त उहे ढोर अव्हां लाइ माल बरदारी जो कमु बि कनि था, ऐं तव्हांजे सुवारी जे सफ़र ऐं कारोबार जे लाइ बि जेको आहे तव्हां इस्तेमालु कयो था। बेशक तव्हांजो धणी सॻोरो, क़ुर थो फरमाए त बेशक तव्हांजो धणी सॻोरो तव्हां त केॾो न ॿाझारो ऐं शफ़ीक़ ऐं महिरबान आहे। उन खां सवाइ उठ घोड़ा खच्चर ढगा सैर सफ़र में बि अव्हां जी मदद कनि था, पर सूंह ऐं मज़े ऐं ख़ुशी जो बि कारण बणिजनि था। ऐं सम्झां थो त केॾियूं जेको आहे ख़ूबसूरत इहे बिशारतूं आहिनि, ऐं इहे ॻाल्हियूं लतीफ़ साईं सारंग में केॾियूं ख़ूबसूरती सां कयूं आहिनि। भुलकार न भुल न की राव ॾे, माना अहिड़ो माहौल हूंदो, माना अहिड़ो सुठो, अहिड़ी सुठी दुनिया हूंदी, अहिड़ियूं तव्हां जूं सुठियूं हुकूमतूं तव्हां जूं हूंदियूं जिते भुलकार न हूंदी,
भुलकार चइबो आहे अमलकार जी ला क़ानूनियत खे। सो लतीफ़ साईं असांजी ॿोली बि महफ़ूज़ करे वियो आहे। ऐं भुल ग़लती, असीं ग़लती में माण्हू मारियो विझूं, ग़लती में असीं वाह लोड़ियो वञूं, ग़लती में असीं खून करियो वञूं, ग़लती में असीं जेको आहे सो ॾोह करियो वञूं, ग़लती में कूड़ माना असां ग़लती जो जेको आहे सो आसिरो छूणी वठी, इन जो सहारो वठी असां हीउ सॼो जेको आहे सो हिकिड़ो बर्पा करे छॾियो जेको आहे सो हीउ जहान जेको आहे सो बदतमीज़ी जो जंहिंखे चइबो आहे। त असांखे इन मथां जेको आहे सो असांखे जेको आहे सो जान छॾाइणी आहे इन मथां। बाक़ी ससी जा ॿ टे बैत पढ़ूं। हा ससी घणा ॾींहं कोन पढ़ी अथऊं, फ़क़ीर अॼु वाई ॿुधाईंदो पाण खे, पर इहो आहे त घटि में घटि जेको आहे सो तयारी करे वेहे ऐं ससी जा जेके ॿ टे बैत पढ़ूं था। चे डूंगर मासी रो, चे डूंगर मासी रो कढी पार पिरी जा, सजण हो में हेकड़ो वियो फोड़ाए सो, कंहिंजो कोन्हे ॾोह। ससी थी चए त कंहिंजो कोन्हे ॾोह, मूंखे इरादे ईअं कयो, मुंहिंजी क़िस्मत अहिड़ी हुई, मुंहिंजो लिखियो हुयो। माना लाजमी ॾोह त सभिनी कया, पर इहो ॾोह बि पंहिंजी ॻिची में सभिनी खे आज़ादु करे थी वञे। छे डूंगर मूं म ॾुखो आहे, चे डूंगर मूं म ॾुखो आहे, अॻु ॾुखो ई आया, चे सारियां कोन सुखो, चे सारियां कोन सुखो सूर घणेरा संभरा, चे सूर ॾाढा यादि था पवनमि, ऐं सुख त ॼण को मुंहिंजे पाड़े में ई को कोन आयो, का सार ई कान थी थिए कॾहिं का सुठी मानी खाधी हुजे, को मिठी निंड कई हुजे, सारियां कोन सुखो, चे डूंगर ॾुख सदा। केरु ससी जबल सां थी ॻाल्हाए, लतीफ़ कंहिंसां थो ॻाल्हाए, लतीफ़ जे साम्हूं जबल केरु हुआ? इहे ज़ालिम हुआ, हुकुमरान हुआ, थोरा घणा खणी चङा हुआ, पर पोइ बि जेको आहे कमदारी ॿियनि जी हुननि कई पई। हींअर असीं कंहिंसां ॻाल्हायूं? डूंगर ॾुख सदा आहे पिरी गॾिजां त चवां, ची भिनी थिए भवारूं ॿिया विंगावर ॾिना आहे, चई जेका राति भिॼी वई हली ऐं पोइ त चई सफ़ा डप जहिड़ो थी पई, भवारूं डेॼारण जहिड़ो, डेॼारींदड़, चई भिनीअ थिए भवारूं ॿिया विंगावर ॾिना आहे, ॿियो चई सिधो तुंहिंजा वर आहिनि ई कोन, कंहिंमहिल हेॾां कंहिंमहिल हेॾां, चई चङी कान कया आहे। उन ते वरी हिकिड़ी हद लागू थी करे, चई त चङी कान कया आहे जी पेर विञाई पिरीअ जो, चई मुंहिंजे पिरी जो पेर विञाए छॾी सुठो कोन कई। माना बादशाहनि खे चवे थो त हीउ जेको आहे तव्हां असांजा जेके पेर जेके हुआ, हीअ असांजे तहज़ीब जा, असांजे कल्चर जा, इहे सुठनि माण्हुनि जा पेर ई तव्हां विञाए छॾिया। चई वधी थी वायूं करे कुठल कूकार, वधी थी वायूं करे कुठल कूकारे, चई हुन पन पंहिंजा सारिया, चई जेको भैंसरी आहे जेका नड़ आहे हुन पंहिंजा पन सारिया, चई हू हंजूं हॾनि लहारे, हू जेका सुरंद जे विच में जेका तंद पई आहे, जेको सॻो पियो आहे, जेको रिढ जे आंडे मथां ठाहियो अथनि, उहा कुठल थी कूकारे, उहो पंहिंजो हुन माउ खे यादि थी करे, चई इश्क जे आरे ससी सूर पिरायो, चई इहो जेको सॼो जेको सूर आहे उहो इश्क जे जेको आहे सदकी पिरायो,
कि ॼाणी सुञाणी विया कीअं बात। जॾहिं बि तव्हां खां बग़ावत जी ॻाल्हि कयो, जॾहिं बि का हक़ जी ॻाल्हि कयो, सच जी ॻाल्हि कयो, त तव्हांखे चवंदो आहे छॾु खणी थींदो कुझु कोन, वेही रह। राजो ससी खे बि हिननि चयो हूंदो, ऐं लतीफ़ खे बि चयो हूंदो, बाबा छॾु खणी तूं, असीं सभु इहे ॻाल्हियूं सम्झूं था, इहो ॻाल्हि सही आहे, हे सभु माण्हू ग़लति आहिनि, तूं सही आहीं, ॻाल्हि कबी कान। हाणे उनखे जवाबु कहिड़ो थो ॾे कि ॼाणी सुञाणी विहा कीअं माठ। जेकर मूंखे ख़बर न हुजे हा, जेकर मूंखे ॼाण न हुजे हा, पोइ त ठीकु आहे, वेही रहा चुप करे। इलाही माण्हू आहिनि जिन खे ॼाण कोन्हे त असां सां कहिड़ो ज़ुल्म थियो। इलाही माण्हू आहिनि जिन खे इहा ख़बर कोन्हे का अञा असां सां कहिड़ा ज़ुल्म थींदा, या त कंहिंखे बि ख़बर कान्हे, ऐं मूंखे बि ख़बर कोन्हे का, अलाह थो ॼाणे। पर जेके हालतूं जेके ॿुधाइनि पियूं, हीअ असां ते जेके हमला जेके थियनि पिया, इहे सॼी दुनिया जा जेके भाॼो कर जेके आहिनि कब्ज़ो करे विया आहिनि, हीअ असां जंहिंजे हुकूमतनि ते कब्ज़ो करे विया, असांजे ॿनियुनि ते कब्ज़ो करे विया, असांजे दरियाहनि ते कब्ज़ो करे विया। ओ सिंध जे कहिड़ी बि ॿारहाड़ी में शेखाणी गाड़ी हलिया वञो, उते बि कोयला तव्हांखे पठाण कंदे ॾिसण में। ऐं ॿियो अलाए जिननि भुतनि जी सूरत में बि काहे पिया आहिनि, ॻोठनि में काहे पिया आहिनि, असीं सुता पिया आहियूं। असांखे ख़बर ई कान्हे का जेको जुनून जेको आहे, जेको मज़हबी जेको जुनून जेको आहे। अॻे सिंधी माण्हुनि जा ॻोठ हूंदा, हुन में हिकिड़ी मस्जिद हूंदी, सभई माण्हू पोइ शिया सुनी सभु गॾिजी पिया निमाज़ूं पढ़ंदा। हाणे हर ॻोठ जे कुंड ते तव्हांखे मस्जिद ॾिसण में, कंहिंखे कंहिंजी शिकिल कान थी वणे, ऐं हर को पंहिंजी पंहिंजी ॾेढ सिर जी मस्जिद ठाहे वेठो आहे। सियासी माण्हू जेको घरां कावड़िजे थो, जंहिंखे सदारत कान थी मिले, पंहिंजी पार्टी ठाहे वेठो आहे। हीअ असां सां हीअ जेके हालतूं जेके असां सां जेके थियूं आहिनि, हीअ तबिका ईअं कोन थिया आहिनि। ऐं जेके नफ़रतूं जेके वधियूं आहिनि, इन फ़िरक़ेबाज़ी जे करे वधियूं आहिनि, तबिकाती नफ़रत जे करे वधियूं आहिनि। ऐं उनजे करे असां लतीफ़ जो ही बैत था पढ़ूं त असांखे तव्हांखे कीअं वेहण ईंदो, इंफ़रादी ज़िंदगी जे लाइ तव्हीं करियो या न करियो, तव्हांखे केरु चवे या न चवे, तव्हांखे करिणो आहे, तव्हांजे मथे ई भरी आहे। इहो मख बि करे थो, मच्छर बि करे थो, पखी पखड़ बि करे थो, ढोर ढगो बि करे थो, पेट हर कंहिंखे पालणो आहे। पोइ सही तरीक़े सां ग़लति तरीक़े सां इन ते फ़िलहालु जेको आहे बहस कोन्हे। पर हीअ जेका ॿेड़ी असीं जंहिंते चढ़िया वेठा आहियूं, हीअ जेको समाज आहे असीं जंहिंमें रहूं था, इहो जेको गुलशन जेको जमाल आहे, जेको इहो सूंह जो जेको इहो गुलशन आहे, जेकर इहो असीं बचाए न सघियासीं जेकर इन सिंध खे, इन सिंध जे सूंह खे, त असीं कीअं बची सघंदासीं। माना इज्तमाही तौर ते असां कॾहिं सोचणु शुरू कंदासीं। असीं सभई माण्हू या त इज्तमाही तौर ते सोचियूं ई नथा, ऐं इज्तमाही फ़ाइदे में असीं पंहिंजो मफ़ाद ॾिसूं ई कोन था। छो इज्तमा में असीं आहियूं, असां खां सवाइ इज्तमा कीअं थींदो। हीउ ख़्वाजा मोहम्मद ज़मान जो केॾो ख़ूबसूरत जेको आहे इहो बैत आहे इज्तमा, इंफ़राद ऐं इज्तमा जे लाइ। ख़्वाजा मोहम्मद ज़मान चए थो, उसिर उभर ॾांहुं मछड़ रही रुञ में, चई मथां जेको आहे रुञ में रही पओ, उभनि ॾांहुं उसिरो, आसमाननि ॾांहुं वञो, माना मथांनि ॾांहुं वञो, ऊचाइनि ॾांहुं वञो। चई उसिर उभनि ॾांहुं मछड़ रही रुञ में, चई जुज़े जाइज़ न आहे कुलरीअ कटण ॾींहड़ा। हीउ जेको जुज़ो आहे उहो कुल खां सवाइ अलॻि कोन जी सघंदो। जुज़ो केरु आहे? जुज़ो माण्हू आहे। कुल केरु आहे? ही तव्हांजी काइनात आहे, ही तव्हांजी सॼी धरती आहे, ही सॼी इंसान ज़ात आहे। ऐं इंसान ज़ात खां सवाइ हिकिड़ो माण्हू कीअं जी सघे? हिकिड़े माण्हू खां सवाइ थी सघे थो ही सॼी जेका आहे काइनात। छो त माण्हू जी आङुर ख़राबु थींदी, वढी छॾींदा, माण्हू हलंदो पियो, ही काइनात हलंदी पई, आङुर कान हली सघंदी। तंहिंजे करे हीउ जेको बैत आहे, अचो वरी ॿुधूं, ॼाणी सुञाणी विहा
कीअं माठ करे चे अंदर आग इश्क जी अपर उधाणी चे अंदर अची इश्क जेके असीं मेला अची मचाया चे मच जी मचाया बायूं तो ॿरनि पियो चे अंदर आग इश्क जी अपर उधाणी चे इश्क नारो चे योहरक मां सवा अल माशूक खूरे में खाणी चे माशूक खां सवाइ चे ईअं आहे ॼण त माण्हू खूरे में किरियो पियो आहे महबूब खां सवाइ माण्हू खां सवाइ इंसान खां सवाइ इंसान खां सवाइ चए थो इहा शइ आहे ॼण त माण्हू खूरे में खाणो पियो आहे सड़ियो पियो आहे माण्हू चई आहे आर्याणी ससी ते चए त आहे आर्याणी सरचूं सुझे की न की सरचूं ॿियो सुझे की न की चई ॿियो को सुझे ई कोन थो इहो ई आर्याणी आहे जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चयो त बुरो बंभोर आर्याणी उजाड़ चई बुरो हो बंभोर आर्याणी उजाड़ियो चई लाथो सबके लोक तहाड़े धणी होर चई छोरियूं छुरण सिखियूं पुनू मुंहिंजो पोर चई छोरियूं छुरण सिखियूं पुनू मुंहिंजो पोर चई आयो सो अतोर जे ॾुखियूं ॾिख विहारियूं चई सेज ते अची विहारियूं जेके ॾुखियूं जेके हुयूं जेके मरी वियूं हुयूं जेके मारियो छॾींदा हुआ जेके कुयो छॾींदा हुआ जिन न्याणियुनि खे चई उन्हनि खे बि अची ॾिख ते अची विहारियूं उन्हनि जूं बि अची शादियूं करायूं उन्हनि खे बि पंहिंजा पंहिंजा पोर ॾेई छॾिया पोइ बि ही माई चवे थी भेनर आऊं अॼा मूं संग सुञाणी न कयो चई भेनर आऊं अॼाण मूं संग सुञाणी न कयो चई हूंद न कयम हेतिरी कुहारे जी कान चई हूंद न कढियम हेतिरी चई कोहारे जी कान चई रतीअ जी रिहाण जी अड़ायम जतसी ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे इहा जेका रती जी जेका रिहाण आहे इन असांखे तव्हां सां इहो जी अड़ाए छॾियो आहे जड़े छॾियो आहे ऐं ज़िंदगी रही ऐं ज़रूरु रहंदी असीं रहूं न रहूं हीअ दुनिया रहंदी हीअ चंड रहंदो हीअ सिज रहंदो हीअ तारा रहंदा तव्हीं रहंदो ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजे ॿचनि खे तव्हांखे जेको आहे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे पंहिंजे ॿचड़नि जो ओड़े पाड़े जो ख़्यालु रखिजो पंहिंजे झूलनि जो ख़्यालु रखिजो पंहिंजे ॿचनि जो ख़्यालु रखिजो ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे महिरबानियूं तव्हांजो